बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। करे दर्द तू दूर सभई मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का। लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। वल्लज़ीन आमनू मिन बाद वहाजरू वजाहदू मअकुम फ़उलाइका मिनकुम व उलुल अरहाम बाज़ुहुम औला बिबाज़िन फ़ी किताबिल्लाह। इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ नथा पढ़ो या थकिजी पिया हो या नबी सैदा मोहब्बत न अथव। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइरो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो, अल्लाह ताला जी फज़ल ऐं करम सां सिजल ते खां वठी
हिन महल ताईं कुरान पाक जी रहमत जी बारिश बरसजी रही आहे। ॾाढो चयो सुभान अल्लाह। वॾो फुलो जेको मींहुं आसमान में वसंदो आहे, उन मींहं में एॾो असर न आहे। जेका कुरान पाक जे पढ़ण जे करे जेका रहमत थी वसे, उहो मींहुं जो अञा वधीक आहे। हे जेके घर छॾे, ओताकू छॾे, बेटकू छॾे, शहर छॾे, दुकान छॾे, बच्चा छॾे, हिन जाइ ते आया आहिनि। इहे समूरा चयो त हिन दिलबर जे करे आया। ज़ियारत कयो, कुरान पाक जी ज़ियारत कयो त शरीक होना। ये सब आया है कुरान मजीद जे लाइ। ऐं कुरान मजीद जो आज जो इहो कुरान मजीद जो सॾो जो इहो जन्नत जो सॾो आहे। कामयाबी वारी वाट, हिदायत वारी वाट कुरान मजीद वारी आहे। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। सुभान अल्लाह। ये था कि ॼण टिनि ॾींहंनि जी बुख अथव। एड़ी तो सुभान अल्लाह जो रोड ते आवाज वञे त हिन कालूनी में रहमत जो छट जुली पियो आहे। वरी वरमई हुदन लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान। हिदायत जो मरकज़, हिदायत जी खान, हिदायत जो समंदर, हिदायत वारी वाट। समूरा जो ते रहमत, हिदायत, बरकत, नूरानत वारो कुरान आहे। हीअ वात वठो त कामयाबीअ जे मंज़िल ते पुॼो। सिद्दीक़ अकबर कुरान जी वाट वती, सुहिणे उमर कुरान मजीद जी वाट वती त जो नबीअ सां गॾु रोज़े में भाकुर भाॼियूं पिया। वॾी हस्ती आहे कुरान। सोने उस्मान कुरान पाक के जीअ में त जाइ ॾिनी, पर शहादत भी कुरान पढ़ते मिली। जंहिंजी क़बर मुबारक जो जन्नतुल बक़िया में आहे। वञो इहो मुल्क ॾिसो, आहे दुनिया में कुरान। जंहिंजे टेक ते बीठो आहे जो सॼो जहान। कुरान मजीद के जीअ में जाइ जो सोने अली ॾिनी। जेको हाफ़िज़ हो जो कुरान मजीद जो, उहो कुरान मजीद सखर जे अल मदीना कॉलोनी में पढ़ी रहियो आहे। जेके सिद्दीक़ अकबर दुकान ते पढ़ियो, जेके सोने उमर भेण खां ॿुधी पढ़ियो, जेके सोने उस्मान शहादत जे टाइम ते पढ़ियो, जेके सोने अली घोड़े ते पढ़ियो, जेके अम्मा खातून जन्नत चकी हलाईंदे पढ़ियो,
जे कुरान मजीद के हज़रत हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो, जे कुरान मजीद के आमना जे लाल नबियन जे सरदार नबियन जे पकदार मुझे मिसरे मोहम्मद करीम मक्के मदीने जे जबलन में पढ़ियो, जे कुरान मजीद के अल्लाह जे ज़ात जो पानी पढ़ियो, उहे कुरान सदको जाहिन जे सिपारन तो ज़बरन तो ज़ेरन तो अखरन तो वडो मज़ो आ कुरान अजो कीअं वाक़िअ साईं जे कुरान मजीद जी वाट वती जन उहे काथे पुगा जो उहे कामयाबीअ जे मंज़िल ते वञी पहुता, कामयाबीअ जी मंज़िल जो अल्लाह जी जन्नत, सॾे थो रब जन्नत ॾे इलल जन्नत। सुभान अल्लाह ही रखा तक तुम्हारे मदद तौरेत मोकले जन्नत दे सदराई, इंजील मोकले जन्नत दे सदराई, ज़बूर मोकले जन्नत दे सदराई, इन कुरान पाक में अर्श वारो पान तो सदे वल्लाहु यदू इलल जन्नत। सदे वो भी तो आप इष्ट परे ही ना अखबूत तो हो आप इष्ट पर जे जो यकीन अल्लाह हे वो कुरान पर जी रहवा जेको माखीअ को मिठो आ, मिस्रीअ को मिठो आ, जेको शरबतन को जो कुरान मजीद मिठो आ, मिस्रीअ में माखीअ में शरबतन में जो ढव थी वेंदो आ, कुरान मजीद जो मोमिन जो मरदे ताईं ढव न थींदो आ। मरण जे टाइम ते बि योगा वठी तो को कुरान पढ़े त जीअं आसानी थी वञे उहा ई आहे। मैं वारों मानो हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान। हिदायत हिन अलाए छा थियो आहे माण्हुनि खे जो ऋण में रुली आहे हेरे कुरान की शरीक इनके जीअ में जाइजो ओ कुरान जे मर्ज़ीअ ते तहां दुनिया में हलो त आखिरत में मां तहां जे मर्ज़ीअ ते हलंदुसि। हिते तहां राज़ी कयो ते मां राज़ी कंदोमांव। मरी वञण खां पोइ कार वारे को कार परे कई वेंदी, जमींदार को जमीन परे कई वेंदी, बंगले वारे को बंगलो परे कयो वेंदो, जहाज वारे के जहाज तुंहिंजो नाही छॾे वई वक़्तु सब कंहिंखा सब कुछ परे कयो वेंदो, पर कुरान मजीद जे परवाने सां सबूरा चयो कुरान मजीद कबर ताईं सां हलंदो। ये मथों वाली शाम करे सब मोटींदा, ये मथों वाली शाम करे वाही एड़ो कुरान माण्हू खे वणे नथो। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान। बरकत वाली ज़ात आ
उन्हें अल्लाह जे नाज़िल कियो आहे फुरक़ान खे पंहिंजे बानी वही असली वरी फरमा तो वत्तबउन नूर अल्लज़ी उन्ज़िल माअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ॾाढो था चओ सुभान अल्लाह। ओ ए नूर आहे जो क़ुरान नूर आहे। हे जलसे में मौलाना अब्दुल करीम साहब हे रातों लगरायूं हे बल्ब लगराया थे तॾहिं ते जलसे जो मैदान रोशन थो नज़र अचे। क़बर अहिड़ी अंधारी आहे जाते बिजलीअ जी बत्ती न ईंदी, बैटरी वारी बत्ती न ईंदी, कार जीप वारी बत्ती लाइट कम न कंदी, उते ईंदी त चओ हीअ क़ुरान मजीद वारी नूरानत जंहिंजे अचण सां चओ क़बर ई रोशन थी वेंदी। हिते बल्ब ॿारे तॾहिं हे हाल रोशन थिए, पर सदको अञा हिन क़ुरान जो जो हे आंधारीअ में बि रोशन आहे कि न? सिज खे चमक मिली क़ुरान जे करे, चंड खे चमक मिली क़ुरान जे करे, जो इंसान खे इज़त मिली क़ुरान जे करे। अल-रहमान अल्लमल क़ुरान। सब चो सुभान छो तो बुजन के फेरे रही चुप करे रही सब चो सुभान अल्लाह। लेकिन तिखो करते दिरड़ जली दो सुथरी ॾाढा चो सुभान अल्लाह। अर-रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। बाजारे रब बाज गई जो पैदा के इंसान जो उनके सेखारी क़ुरान। छाजे करे इंसान खे इज़त मिली आहे गला मासां क़ुरान टको बि न लॻो सुञाणे के आसमान हिन जो पार न कयो, ज़मीन हिन जो पार न कयो। जबलो तहां मज़बूत हो तहां पार खणो क़ुरान जो जैसे पुरज़ा पुरज़ा थी वेंदासीं। लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। फरमाई जेकर मां क़ुरान जबलम ते नाज़िल कया हा त जबल ई पुरज़ा पुरज़ा थी वञनि। त माड़े अखियूं न ॿुध तारा पट हिननि जो वक़्तु न आहे। अखियूं खोले क़ुरान ॿुध अॼु वॾो फुड़ो रहमत जो मींहुं थो वसे। पर ख़ुशीअ सां इंसान क़ुरान जो बार क़बूल कयो जो मां 18,000 मख़लूक़ात में मानू त मथे कयो मांस पर मलाक बि अॼु नौकर करे बिहारे ॾिना मांस। इज़त तो ॾिस हे निंड करे हे निंड करे हे निंड करे मलाक मथो पहरो पिया वठा। इहो हुनजो थोरो न आहे।
सिज चंद्र खे थो ॻोल्हे, चंद्र सिज खे थो ॻोल्हे, ॾींहुं रात खे थो ॻोल्हे, रात ॾींहुं खे थी ॻोल्हे। फरमा तो तूल जुल लैल फिन नहार। मिठो तो कुरान के दुआ तूल जुल लैल फिन नहार व तूल जुल नहार फिल लैल। वतुखरिजुल हय्य मिनल मय्यित वतुखरिजुल मय्यित मिनल हय्य वतरज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। रात में मटे ॾींहुं, ॾींहुं में मटे रात, इहो केरु थो आणे? जीअरा मारे मोल गियारे, इहो केरु आहे? हे कलाम बि उन्हीअ जो थी जे सॼो जहान जो जोड़ियो आहे। हाणे छा आहे? रात आहे ॾींहुं? रात आहे या कयां थी? फरमा दो जे क़यामत ई रात क्या कुल अराइतुम मिन जालल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामह मन इलाहुन गैरुल्लाह यातीकुम बिज़िया अफला तस्मऊन। कुल अराइतुम मिन जालल्लाहु अलैकुमुन नहार सरमदन इला यौमिल क़ियामह मन इलाहुन गैरुल्लाह यातीकुम बिलैलिन तस्कुनून फीहि अफला तुबसिरून। नारे तकबीर, शाने कुरान, मौलाना रहीम अक्सुमरो। ए मस्तानो ॾाढो चओ सुभान अल्लाह। चए थो क़यामत ताईं मां रात कयां त ॾींहुं हणण वारो कोन्हे। लफ़्ज़ ॿुधिया, लफ़्ज़ क़ुरान 20 सिपारो आहे। क़यामत ताईं रात कयां त ॾींहुं हणण वारो कोन्हे, जे क़यामत ताईं ॾींहुं कयां त रात हणण वारो कोन्हे। केरु आहे जेको सोझिरो करे, केरु आहे जेको रात हाणे वरी सुख जी निंड करावई। तहां निंड कयो, मां जागां ई जागां। वाह खुदा तुझी तारीफ़। चए थो मई अक़लौकुम बिल्लैल वन्नहार। केॾो मज़ो आहे क़ुरान। माखी को मिठो, शरबत को मिठो आहे क़ुरान। चए थो तव्हांजे ॾींहं जे घुमण जे टाइम जो निगरान बि मां आहियां, त रात जे निंड कराइण वारो बि मां आहियां। चयो हे कलाम ॿुधी जेको रात में मटे ॾींहुं आणे, ॾींहं में मटे रात आणे, जीअरा मारे मोल गियारे। ऐं जे सॼो जहान पंहिंजे हुकुम सां जो रोशन कयो आहे, वो हिकिड़ो घणा हिकिड़ो। हे कलाम 30 पारनि वारो रहमत जो समंदर बि जो हिकिड़े मोकिलियो आहे। दुनिया जे ॻाल्हाइण में ग़लतियूं समूरा जो अलाह जहिड़ो ॻाल्हाइण कंहिंखे ईंदो ई। दुनिया जा किताब ग़लतियुनि सां भरिया पिया आहिनि। हिन में ज़रे जो शक ई नाहे, ला रैब फीह। क़ुरान मजीद में चओ असांजो ईमान जी अल्लाह पाक
शरीक न खो ये जो कुरान भी गलत न खो आहे कुरान दुनिया में अज इनके ॾिसो था जॾहिं हे हलियो वियो या ज़मीन धोड़ी वेंदी इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा सुभान अल्लाह बस चकरी पियाओ तो माला अजा जागाण वारा जवान तो पोइते थो नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा शान सहाबा इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा ये तकमा दे कुरान हलियो ये ज़मीन धोड़ी अज मज़बूत हलियो कुरान ज़मीन धोड़ी वेंदी ये ज़मीन पार बाहर कढी छॾींदी तक मारे हज़ारनि सालनि जा मरी वियल खुबिन जियां क़ब्रनि मां निकिरंदा छा चवंदा कालू या वैलना मंबासना मिम्बर गदना चवंदा कयो वही रुक वारा मारन जान तो असांखे कयो छाड़ियो थोड़े नांग पिया ॾंगीनन मलाक बुर्ज़ पिया ठोकीनन क़ब्र जो अज़ाब हलंदो भीड़ जो ई ॿई पासनि में मिली वेंदियूं तभी चवंदा उते भला से अञा हे दर्दनाक ॾिहाड़ो आहे मथो वर्दी मिलंदी आला मावा दर रहमा वर्दी मिलंदी थे मारत पर रहमान जो वायदो न मनण वारा कीअं चवंदे हिन क़यामत कोन्हे हे मुंहिंजो वाइदो आहे ॾिस हीअ क़यामत मज़न में वक़्त गुज़ारी दुनिया जे मस्तीअ में हयाती गुज़री वई मकीअ आकड़ में वक़्त गुज़ारी काटन जा कपड़ा पाए कलफ ॾई ओ मकी करे ज़मीन ते घुमंदे ही ओ नाज़ करे घुमण वारा तोखे यो जुगाई नथो मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा मिट्टीअ में उठायो वरी मिट्टीअ में आणींदो मां नाज़ करणी तुंहिंजो अजायो आहे छाते सीत कई थी पेट गंद सां भरियो पियो थी इज्जत हिन जे करे ॾिनी समाज ओ हिन जो दीदार कर कुरान उहा महिल दुख विसरी वई कुरान हलियो वियो काश ज़मीन ते न रहंदी याहे सिजु वेड़ो वेंदो इल शम्स कुविरत व इल नुजूम कदरत व इल जिबाल सुयरत व इल इशार उतिलत व इल वहूश हुशरत व इल बिहार सुजरत कुरान आके गालियों गलायो तो मां निंड छड़ियो झूठ ही तो
झूठ भी खयूं थी वञे हेरे हिकिड़ो मौली पियो आवाज़ करे सभु थी वियसि बाक़ी हिकु बचियोसि झूठदा उथदा विया बाक़ी हिकु बचियो उन चयसि मौली अबा तोखे लख शाबस आहे कुल्लू थी विया तूं वेठो आहीं मिली निभायो तो आहे हुन चयसि मुला मूंखे तुंहिंजे वाइद में आयो आहे तॾहिं कीअं वेठो आहीं जे मां लाउड जो मिस्त्री बंदि कर त पचां लाउड या जेका झूठ अथव त पोयनि जे लाइ छा थींदो ॾाढो चओ सुभान अल्लाह हीअ बुढी रखियो वेठो आहे हिनखे बि नारे हिन में अलाए छा थो थिए त माण्हू सुजाग थी पवनि ॾाढो चओ सुभान अल्लाह इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमु क़दरत व इज़ा जिबालु सुय्यरत माने हे हलियो वियो सिजु वेठो वेंदो सितारा बेनूर कया वेंदा जबल हलाया वेंदा डुकी डुकी पाण में ठका जो ॾींदा त जबल ईअं ख़तम थी वेंदा जीअं कपड़ जे कुटण मुंतज़िल करंदी आहे जॾहिं जबल नास थींदा त तुंहिंजो मुंहिंजो क़यामत ॾींहुं कहिड़ो हाल थींदो छॾ वॾाई छॾ सीत छॾ आकड़ तो में आहिशा मां में आहिशा हिते तूं रहण काथे आयो अबो कारे वियो ॾाॾो कारे वियो मां कारे वई भाइर कारे विया जे तो सॼो जहान न हो तॾहिं बि मां हुयुसि हेॾे सम्झाए न सॼो जहान न हो तॾहिं बि मां हुयुसि हाणे सभु मरी वेंदा तॾहिं बि मां हूंदुसि कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम सब ते फना कंहिंखे अबका हथ मथे खणी जो अल्लाह नारे तकबीर ताजो तख्ते खत्मे नबुव्वत शाने रिसालत नारे तकबीर तकियो त सखण वारो कमाल तो हुन जो ॾिस ताक़त तो हुन जी ॾिस नज़र त कर दुनिया खे मारींदो थो अचे पाण सदाई जीअरो आहे अञा मुशरिक रब न सुञाणो तंद वली कारे आपो कारे अम्मा कारे वई ॿाहिरि कारे आ मित्र कारे आ मुर्शिद कारे आ पुत्र कारे आ घरवारी कारे वई नबी कारे आ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम केरा सदाई जीरो अल्लाह छॼाई सुभान हुंदा से छॾियो वॾाई छॾियो सीट छॾ आकड़ हिते रहण काथे आया यारे तक फनायत थी नज़र अचे रहंदी त हुन जी ज़ात रहंदी सॼो जहान न हो त बि चओ हिकिड़ो हुयो हुयो भी उहो चओ हूंदो भी उहो चओ आहे भी उहो हुयो भी हूंदो भी चओ आहे भी वो केर वयबका वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम बका मुझे असा मेहमान थी आया हे बंगलो भी मुझो है कारी भी मुझो है बेजारा भी मुझा है जमीना भी तुझो मुझो अल्लाह से थे जड़ी न तुझो बाबो खणी हो न तुझो डाडो खणी हो तू छा खणी वेंदे सब हिते हुंदई हेसान हुंदई सब हिते हुंदई अमल सालिह कमी हुंदई सब हिते हुंदई काबे जो हज कमी हुंदई
सब इते हुंदई नमाज कमींदई सब इते हुई अल इते हुंदी अल्लाह जो याद करो कमींदई या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा डाढो जो सुभान अल्लाह ईमान वारो घणे में घणो मां अल्लाह खे याद कंहिंखे अल्लाह बशयूं जेके ॾाढी ॾुखियूं उहे माण्हू खे ॾाढियूं प्यारियूं आहिनि हिकु माल ॿी औलाद हे तक मारे हाणे वॾो इम्तिहान आहे जॾहिं इन्हनि खे पोइते कई रब खे प्यारो कई जेकी चाही उहो मिलंदुसि या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ईमान वारो न वञे हलाकत में तव्हांखे तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र खां न करे गाफ़िल तव्हांखे तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र खां हिकिड़ो माल प्यारो कोई चाचो त झूठे जो को गाॾो निंड जो ॿधी आयो आहे ॾाढो जो सुभान अल्लाह हिकिड़ो माल प्यारो जो ॿियनि औलाद उहे काॾे आचे वमन यफ़अल ज़ालिक फउलाइक हुमुल ख़ासिरून उहे खसारे में विया उहे नुक़सान में विया हिकु मारे जन अल्लाह खे प्यारो कयो जो उहे कमाए माल प्यारो न कयूं औलाद प्यारी न कयूं कंहिंखे प्यारो कयूं ये माल इते हूंदी रब ॾिनो थी त वञ काबे जो हज करे सब कुछ उते थी हिते छा लख लख रुपया माण्हू ख़र्च था करे काॾे वहे जे मरीअ जा नज़ारा ॾिसी आया काॾे वहे जे इस्लामाबाद जा नज़ारा ॾिठमि काॾे वहे जे कोटिया जा नज़ारा ॾिठमि काॾे वहे जे पेरिस जा नज़ारा ॾिसी आयुमि जिथे शीशम जा रोड हिते छा आहे नज़ारा ॾिसणा थी त पिछे मदीने में वञो मके पाक में वञो नज़ारा हम तो उते 9 तारीख हेरे तक माने ज़ुल्हज जे नज़ारो ॾिसणो थी त 9 तारीख ज़ुल्हज जे अरफात में वञो हा लफ़्ज़ ॿुधिया लखन जे तादाद में माण्हू अखियुनि मां नार था वहाइनि और शवारा खुदा जबलनि जे ॾांहुं गुनाह खणी आया हूं उन्हीअ जाइ ते आया हूं जिथे ॾाॾे आदम ॾाढी हवा ते रहम जी नज़र कई असां ते बि रहम ऐं बाज जी नज़र कर अल्लाह तो जे मुंहिंजा बानो करती न कयो जबलनि जे ॾांहुं गुनाह थोरा मां रब जी रहमत अञा घणी आहे रहमत घणी अथो यकीन जंहिंजो आहे ॿई हथ मथे नारे तकबीर सर बकफ सर बुलंद नारे तकबीर अल्लाह की रहमत में जो असां खे उम्मीद आहे कोन्हे उम्मीद आहे हुजूर 9 तारीख ज़ुल्हज जे अरफात में उम्मत जे लाइ दुआऊं घुरियूं ओ मुंहिंजा अल्लाह
मुझे उम्मत मां मर्द मायूं जेतरा भी न जाए ते जिन्हन दे रहम जी नजर कजाए डाडे आदम डाडी हवा ते रहम जी नजर कई हई अर्श वारो तो जे मुंहिंजा नबी दुआ कबूल कई माए का गलती न कर हिते ईंदा वेंदा इहे धोई छॾींदो मान ॼण मां जे पेटों नवां थी जाया पोइ काॾे वञनि लिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनिय्युन अनिल आलमीन ॾाढो जो सुभान अल्लाह मुल्का थी हुआ सवा लख हज ते ख़र्च कई तक माने चेतो तुझो भी ना है दिनो भी मां थमाए खर्च करे आए हाणे ॾहूण दुनिया में भी ॾींदो माए 70 आख़िरत में भी ॾींदो माए पोइ ते ईअं करे मोटाईंदो माए ॼण मां जे पेटों नओं थी जायो आहे ये कंहिंजा एहसान आहे माल सां न पंहिंजो कहीं ॾिनो आहे खसे त देर आहे ॾिनल बि मुंहिंजो ख़र्च तूं कर त हिते बि ॾियां हुते बि ॾियां 9 तारीख़ ज़ुल्हज जे मुंहिंजे हुज़ूर अरफात में हीअ दुआ बि घुरी ओ मुंहिंजा अल्लाह हेॾे लफ़्ज़ ॿुधां मुंहिंजनि जूं शिकिलियूं न मटी ॼाण कॾो को तुंहिंजी असांजी शिकिल मटिजी वञे हा ये नबी दुआ न घुरी दुआ घुरी कबूल थी ओ मुंहिंजा अल्लाह मूसा नबीअ जी नाफ़रमान कयो माण्हुनि मां बांदर ऐं भोला थी विया कूनू किरदतन ख़ासीन मुंहिंजनि जूं शिकिलियूं न मटी ॼाए चई मां इलाज कया मां तक मारे हिन नबूअत जा हथ मुबारक झेलियूं बीठो आहियां जेसिताईं हाओ न कई तेसिताईं नबूअत जा हथ मुबारक हेठि न कयमि दुआ मंज़ूर कई का ग़लती न कर मुंहिंजा नबी दुआ क़बूल कई मां तुंहिंजी शिकिल न मटींदो आहियां बचो पियो आहे हुज़ूर जे करे अॼु नबी साईं जी सुन्नत नथी वणे ॾाढी हे पटको नथो वणे अल्लाह मुछ ॾिस त पंजर जेॾी सॼो ॾींहुं पंहिंजूं मुछनि वारा पाण था पटनि इहा ग़लति थो ॻाल्हाए सॼो ॾींहुं ॾिस त हथ पियो अथसि हिकु मुछ में अथवा ॿियो ॿीड़ीअ में सॼो ॾींहुं इहा ॻाल्हि ऐं इहा ॾाढ़ी मुंहिंजे नबीअ जी चओ सुन्नत हुज़ूर जी चओ सुन्नत हेॾे त कयो हिन दिलबर ॾे त कयो हिननि पननि ऐं कागज़नि ॾे छा ॾिसंदव हिन ॾे ॾिसो जंहिंजे ॾिसण में अखियूं ठरी पवंदव सगीरा गुनाह छड़ी पवंदव सभु चओ सुभान अल्लाह ये कपड़ा करी वेंदा लिंगनि तो लॾा हलिया वेंदा इहा जान हली वेंदी हीअ शइ कमी रोहे दुआ घुरियूं वरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजनि जूं शिकिलियूं न मटी ॼाए जे दुआ मुंहिंजी क़बूल कई नज़र तक कयो नबी साईं ॼमिया उम्मत याद हे तमारे मेराज ते वियो आहे उम्मत याद जन्नत जो सैर थो करे उम्मत याद लफ़्ज़ ॿुधिया रूबरू रब सां थो मिले उम्मत याद अरफात जे मैदान में उम्मत याद उम्मत खे अलाए छा थियो आहे ॾाढ़ी थी वञे न पटको हीअ मुंहिंजे हुज़ूर जी सुन्नत आहे पटको बि 30,000 ते माण्हू टोप वठनि था लोहो खारो कंध में विधो अथव हाणे हीरनि ते लही दुआ खणी त ॾिस न त अंदरि अलाए लोहो ॿधो अथसि त बि माण्हुनि खे पियो आहे मथे खे ऐं हे 60 रुपए जो पटको आहे घणा मण ॿार अथसि
ईद जे ॾींहुं हुजूर हेॾी दिस्तार ॿधी लाहा साहबी था चवनि अल्लाह जा रसूल अॼु वॾी दिस्तार ॿधी आया हो चेहाओ पुट इन जे करे जो हिकु वॾे पटके बदन सां मुंहुं मोकरो थी पवंदो आहे ॿियो बादल जे मथां रोग थी पवंदो आहे तंहिंजी माना चओ सुनत में सूह बि आहे त चओ रोग बि आहे ॾाढी जी सुनत आहे चओ हिन में रोग आहे ॾाढ़े वारे बि तकियो मुछन वारे ने बि तकियो हुनजो मुंहुं जीअरे कूड़जी वियो आहे ऐं हुनजो ॾिस त मुंहुं हेॾो वेठो मरे थो ॾाढ़ीअ वारो मरे थो क़ुरान वारो मरे थो निमाज़ी